गाल कई वरी करे छडिया 2012 वा गालिब साईं मीरा साईं बि गॾु हो साईं किबला सैयद सरदार अली शाह साहब गॾु हुयो ॿिया साहबज़ादा बि गॾु हुया कसम खुदा जो जहान छॾण खां हिकिड़ो ॾिहाड़ो अॻु में सोणो सैयद आशिक अली शाह मां फ़क़ीर खे उते पियो फरमाए मदीने पाक में ओ अदा तोखे ॾिसण सां मूंखे तो मो सोणे शेरे मुस्तफ़ा मुफ्ती अब्दुल रहीम जी खुशबू थी अचे आई मां घट में घट 19-20 साल थिया मां साईं सां कोन ओ नंढो जने तरे मुजी साईं जी ज़ियारत मां कई उन खां पोइ त मां पंहिंजी पढ़ाई में हलियो वियो पाण मूंखे फरमाइनि था दादा मूंखे तो मो सुणे शेरे मुस्तफ़ा जी खुशबू थी अचे केरु हां मचो अदा मुझो किबला तमाम सच्चा आयो सच दा फरमायो मुझो नालो फकीर हक नबी यामा मुफ्ती साहब जो पुटड़ो आया आई मिस्र में पढ़ंदो आया मां उतों खो आयो पाण फरमाइनि था साईं हिकड़ी असां जी अर्ज़ आ गुज़ारिश आ मुझो किबला तमाम हुकुम फरमायो ता वडा आयो असां जा हुकुम कयो पाण फरमायो त बाबा सोणे शेरे मुस्तफ़ा सां असां जी मोहब्बत आ यारी जो लंगर असां जो सुभाणे जरूर खाइजे जोर सां सुभान अल्लाह अरे मां तवा के पंहिंजे दिल जी गाल ॿुधाए मां जेडी मल साईं ने फरमायो त यारीअ जो लंगर खाओ त मुझे दिल में उते हिकड़ो माना ये ख्याल आयो केड़ो ख्याल आयो त यार बीठा मदीने शरीफ में हूं और रोजो पाक सामो आ हिते साईं के चमण छा घुरजे हा साईं मुखे ये चवे हा त मीलाद जो लंगर खाओ यो मां दिल में सोचो पर वाह वाह सैयद आशिक अली शाह मदीने में पुगो हां तभी अकीदो थई त मदीने वारो ब दस्तगीर ॾिनो खैर गाल आई वई मुझे दिल में रोज रात जो टेपरी जी नमाज पढ़ी असा बस कंदा से गुजार बस क्यों नमाज पढ़ी करे उते पांजी नमाज पढ़ी बस कयो तो सोनो शेरे मुस्तफा मुके फोन फरमाइंदो हाल अहवाल वठंदो बाबा खुश खैर खैरियत केर मिलियो अजो केर न मिलियो पो मु अर्ज कयो त किबला अजो अल्हम्दुलिल्लाह टेपरी जी नमाज खां पो सोने सैयद आशिक अली शाह जी ज़ियारत मुखे नसीब थी आ आई साईं सां मुलाकात थी साईं जन जा साहबजादा बि गॾु हुया साईं मुखे फरमायो आ त सुभाणे यारी वारे जी जेको आयो सो लंगर मोजो खाई वञो यारी खाई वञो त मां खिली करे किबला साईं शेरे मुस्तफा सोने के अर्ज कयो किबला माखे गाल समझ में कान आई साईं त चवे हां त मीलाद हिते खा साईं छो चयो त यारी खाई वञ एतराज माके कोन हो पर वधिक बेहतर गाल पे सोचा त बाबा महबूब जो मीलाद वञा मथे आ त सुणे शेरे मुस्तफा फरमायो अला खैर कदो जवाब कोन मिलियो फोन बंद थियो असा जो अगले दी ते अंजाम टेपरी जी नमाज ते अगे मुफ्ती साहब मुखे फोन कंदो हो टेपरी जी नमाज खां पो हाने मां अन्या वुजू पियो कया बीठो अजानो कोन अचण वारियो त मुजो मोबाइल वगो वनी खयो त मुखे मुफ्ती साहब जे इस्तिकामत जी खबर ही न त हर रकम ते पूरो हो फोन कंदो हो त उन जा टाइम मुकर्रर होया साहिब इस्तिकामत हस्ती हुई मुजो अजो साईं पहरे फोन कयो साईं मां सलाम कयो सलाम करण सा साईं मुखे पहरो लफ्ज फरमायो अबा साईं सैयद आशिक अली शाह जी का खबर त बुधाए अन्या मुखे का खबर काने नहीं मुखे का इत्तला कयो मुचो त किबला कल मु अर्ज कयो त मा टेपरी जे नमाज ते साईं जन फरमायो आ साईं सा मुलाकात मा विंदुस त पाण फरमायो अबा मालूमात कर सोने सैयद आशिक अली शाह के महबूब पाजे भाकुर में रहाए छडियो सुभान अल्लाह जोर सा अन्या जोर सा सुभान माना पाण फरमायो त साईं विसाल फरमाया महबूब पंजे भाकुर में माना जन्नतुल बक़िया में रहाए छडियो आ त मजे त पेरन जे हेठो जमीन निकरी वई त मां परेशान पाण फरमायो पुछ बाबा मालूमात कर मां वरी तोखे काल कया थो कहीं बनी बशर के खबर कान ही शेरे मुस्तफा के कहीं बुधायो रब थो जाने माथे त खबर काने पाण मां फोन बंद करे साईं जन साहब दादा के मुरीद सा के राब्तो कयो त मुखे खबर पई तो साईं जन जो दम मदीने पाक जी फज़ा में परवाज थी वयो उन प्यारे अल्लाह जे बाने जो वरी 5 मिनटन खां पो सोने शेरे मुस्तफा जो फोन आयो आई मां जो फोन करे बुधायो अल्लाह अवा जेको फरमायो गाल सजिया त पाण फौरन मुखे फरमायो ओ फकीर हक नबी जेको कल सवाल सोचो हुई न त हिते मीलाद जी गाल कोन कई हिते यारी जी कई जी असुल इन जे करे हिन खे इन मंजिल ते पुजायो ई पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी हथ मथे खड़ी करे दस्तगीर जा जा भई हथ मथे सीधे जा
असल में हो हर हर पंहिंजे मुर्शिद जो नालो खणे ई नजे करे पियो जेको नंगर खवा थो जेको चप जो उथां थो वेहां थो इज्जत मिले थी उहा मूंखे दस्तगीर जे सदके आ ओ अदा हक़ नबी ॾिठो ई न पोइ हुन जे मुर्शिद सोने दिल पर दस्तगीर कीअं हुनखे महबूब मदीने वारे सां मिलाए अदा जे ताल्लुक रखणो थई इस्तिकामत वारो ताल्लुक मूंखे याद नाहे त सोने आशिक़ अली शाह खे कॾहिं मां ईअं ॾिठो हुजे सदाई दस्तार में सदाई सोहणी सुहारी मुबारक ऐं कसम खुदा जो शरीयत जी पैरवी पंहिंजे बच्चन खे बि सेखारियो को बि साहबज़ादनि मां 7 भाई रहन हले 8 भाई रहन अल्लाह से आज बरकत अता फरमाइन सब भाग वारा पर कसम 7 ई भाइरनि मां कंहिंजी बि ॾाढ़ी तोखे कटियल कोन मिलंदी शरीयत जे मुखालिफ कोन मिलंदी चेहरा ॾिसंदे त तोखे मुहम्मदी चेहरा या रसूल अल्लाह वाला नज़र इहो गौस पाक जो तरीक़ो आहे इहो गौस पाक जो फरमान